नंबर 4 अॼु प्रोनाउन जो असां काइंड पढ़ंदासीं रिलेटिव प्रोनाउन। ठीक है, रिलेटिव प्रोनाउन के सिंधी में छा थो चए ज़मीर मौसूल। ज़मीर मौसूल मौसूल लफ़्ज़ जी माना आहे गॾियल या मिलाइण। माना ॿिन जुमलनि खे पाण में मिलाए त उनखे असां ज़मीर मौसूल चवंदा आहियूं। कीअं हाणे डेफिनेशन ॾिसंदासीं। हाणे अ प्रोनाउन which refers to some nouns used before it and at the same time joins joins two sentences with each other is called the relative pronoun। सिंधी में छा हुजे वो ज़मीर जेको पांजे अॻियां ईंदड़ इस्मनि ॾांहुं इशारो करे। माना पांजे अॻियां ईंदड़ इस्मनि ॾांहुं छा करे इशारो करे ऐं साॻे ई वक़्तु ॿिनि जुमलनि खे ॻंढे। माना उन ई वक़्तु ॿिनि जुमलनि खे ॻंढे। माना हिते हीअ इस्म ॾांहुं जेके अॻियां इस्म अचनि था उन ॾांहुं इशारो बि करे थो वरी ॿिनि जुमलनि खे पाण में ॻंढे बि थो त उनखे ज़मीर मौसूल चइबो आहे। एग्जांपल हाणे ही जेके लफ़्ज़ आहिनि इहे विच में अची ॿिनि जुमलनि खे ॻंढनि त इनखे असां ज़मीर मौसूल चवंदासीं। ठीक है, हाणे हू whose whom which that what। हाणे पहिरें में God helps those। हाणे हू अची वियो हिते help themselves खुदा उन्हनि जी मदद करे थो जेके पंहिंजी मदद पाण कनि था। नंबर 2 ॿियो this is the aeroplane whose speed is 2500 km/h। ही उहो जहाज आहे जंहिंजी स्पीड 2500 किलोमीटर फी कलाक आहे। I had bought a cow which gives much milk। त मूं हिकु गऊ ख़रीद कई आहे जेका घणो खीर ॾिए थी। I have bought a cow। हाणे ही हिकु सेंटेंस gives much milk। हाणे ॿियो सेंटेंस माना ॿिन्ही खे पाण में छा थो करे ॻंढे थो। ठीक है, ये विच में अची ॿिन्ही खे ॻंढे थो इनखे ज़मीर मौसूल चवंदा। I have bought a cow मूं हिकु गऊ ख़रीद कई आहे which gives much milk जेका घणो खीर ॾिए थी। नंबर 4 all is not bold that guiltless। चलो सभु सोन न हूंदो आहे सभु सोन न हूंदो आहे जेको चिमकंदड़ आहे उहो सभु सोन न आहे। नंबर 5 keep in mind what I say। हेॾा बि सेंटेंस हेॾा गाने न ॿिन्ही खे ॻंढे थो। ठीक आहे, विच ते वाट keep in mind what I say ज़हन में रख जेको आउं चवां थो। ठीक है, माना दिमाग में रख जेको आउं चवां थो। This is the boy whom I meet at Bridge। ही उहो छोकिरो आहे जेको मूंसां पुल ते मिलियो हो। ठीक है, उन खां पोइ हीअ कंपाउंड रिलेटिव प्रोनाउन थींदा आहिनि। कंपाउंड रिलेटिव प्रोनाउन घणा आहिनि 3 आहिनि। ठीक है, हिन ई टॉपिक में अचे थो कंपाउंड रिलेटिव प्रोनाउन घणा आहिनि 3 वॉट एवर हू एवर ऐं विच एवर। हां चलो वॉट एवर सेंटेंस में कीअं यूज थींदो वॉट एवर ही सेड इज अ लाई। ही जेको बि चए थो उहो छा आहे पूरो आहे। ही जेको बि चए थो पूरो आहे। Whoever comes is welcomed जेको बि अचे थो खीकारे वञे थो। Take whichever you like to take। माना तूं जेको बि वठण पसंद करींदो वठ। तूं जेको वठण पसंद करींदो वठ। हिन जा माना ठीक आहे।